टंडबाऊ में ओचितो बाहि लॻण सबबि क़ीमती सामान सड़ी वियो। फायर ब्रिगेड की गाड़ी टाइम ते न पहुती। टंडबाऊ के इलाइक़े हाजी अहमद दौर में बिजली की शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें ग़रीब ऐं मुस्तहक़ माण्हुनि जो माल, गाह पठो ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रखी वियो। ॻोठाणनि मूजिबि इलाइक़े में फायर ब्रिगेड की गाड़ी मौजूद न हुजण सबबि तलार मां फायर ब्रिगेड की टीम खे घुरायो वियो, जेका तक़रीबन 4 कलाकनि जी देर सां पहुती। उन दौरान ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त बाहि ते कंट्रोल कयो। सोशल वर्कर इताद जी टीम ऐं मुतासिर ॻोठणनि GM न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां ज़िले इंतज़ामिया MPA MNE खां मुतालबो था कयूं टंडबाऊ में फौरी तौर ते फायर ब्रिगेड की गाड़ी फ्राहम कई वञे, जीअं मुस्तक़बिल में ग़रीब माण्हुनि जे घरनि ऐं माल खे बाहि जे हादसनि खां बचाए सघिजे। रिपोर्ट सरफराज़ अली बकारी। किरोड़े जी बजट रखंदड़ तहलको, असांजो अमीर तहलको, हुन में माना जेको एतिरी नाहेली, ऐं त नाहेली चवंदसि, सरासरी नाहेली चवंदसि, ऐं उहा नाहेली एतिरे हद ताईं आहे तव्हांखे जेको ग़रीब मिसकिन जो को दाद फ़रियाद एट ए टाइम नथो थिए। एट ए टाइम कंहिं क़िस्म जो को दाद फ़रियाद नथो थिए। भाई एम्बुलेंस, फायर ब्रिगेड, इहे ॿई शयूं तहलके में मेन अहम आहिनि, जेके एट ए टाइम के लाश के मरीज़ खे किथे पहुचाइण जे लाइ, किथे बि बाहि जा वाक़िया हूअं ई पंहिंजे तहलके में लीं थींदा रहंदा आहिनि। कॾहिं सियारे में थींदा रहंदा आहिनि, कॾहिं ऊन्हारे में थींदा रहंदा आहिनि, पर उन ते को तवजो न आहे, को ध्यानु न आहे हुकुमरान जो, कंहिं सियासी माण्हू जो माना जेको न आहे। हींअर ताईं बि कंहिं माना जेको सियासी हुकुमरान अॼु हींअर ताईं फ़ोन करे इहो न पुछियो आहे त भाई तव्हां सियासी समाजी वर्कर जेके साईं टंडबाऊ टाउन कमेटी जो जेका 4 सालनि खां हिते इहा फायर ब्रिगेड जेका आहे उहा मूंखे लॻे थो त कचे जा धाड़ेल खणी विया आहिनि, ऐं उहा जेका फायर ब्रिगेड कचे जा धाड़ेल खणी विया आहिनि, उन में असांजी टाउन कमेटी वारा वीचारा हर महीने उनजो भुंग भरीनि था, पर अञा ताईं उहा वापसि कोन थी थिए। गुज़िरियल 4 सालनि खां हर महीने जो भुंग भरण जे बावजूद बि 4 सालनि ताईं उहा अञा ताईं वापसि कोन थी आहे। ऐं हिते जे सभिनी स्टेक होल्डरनि खे, MPA MNS खे, वस वारनि खे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा हिते जेके इदारा असांजा आहिनि उन्हनि में जेके एमरजेंसी बेस ते जेके शयूं आहिनि उहे त घटि में घटि मिलणु खपनि, ताकी माण्हुनि जो माल, माण्हुनि जी जान, माण्हुनि जा घर महफ़ूज़ रहनि। जेकॾहिं हिते फायर ब्रिगेड जी गाड़ी न हूंदी आहे, अॼु असांखे ख़बर पई आहे त तलहार मां फायर ब्रिगेड जी गाड़ी आई आहे, जेका हिते ॻोठाणनि बाहि विसाए वरिती आहे, उनखां पोइ पहुती आहे, ऐं पोइ पहुचण जो उनजो त को फ़ाइदो ई कोन हो। अच्छा, उहा बि अहिड़ी कंडीशन में पहुती आहे जो हिते जा ॻोठाणा ॿुधाइनि था त जेकॾहिं अलाह न करे असां त पंहिंजी मदद पाण त बाहि विसाए छॾी हुई, पर उनजी कंडीशन अहिड़ी हुई जो बाहि विसाइण वारी पोजीशन में ई कोन हुई। उनजो पाइप ई कोन हो साईं, उनजो पाइप ई कोन हो, एतिरो जो पाइप हो छा। हाणे तव्हां ॿुधायो थंबो परे गाॾी हाणे हिते बीठी आहे, तव्हां ॾिसी वठो, एतिरो बि पाइप कोन हो जो अॻियां बाहि त ज़ाहिर आहे, बाहि त पकड़बी। त बहरहाल असां अपील कंदासीं पंहिंजे टाउन कमेटी खे, पंहिंजे वस वारनि इदारनि खे, पंहिंजे MPA MNS खे त ख़ुदा जेके एमरजेंसी बेस ते शयूं आहिनि उन्हनि खे फ़ाल कयो। ऐं चेयरमैन साहिब खे गुज़ारिश कंदासीं महिरबानी करे हिते जेका फायर ब्रिगेड जी गाॾी जेका कचे जा धाड़ेल खणी विया आहिनि उहा वापसि वरायो, ऐं इहो हाणे भुंग 4 सालनि में कंप्लीट थियणु खपे। महिरबानी कयो असां ते ऐं हिंदू संघ वारनि